जी ज़ात जाने थी त असां पंहिंजे छोकिरे लाइ पाण परेशान आहियूं। असांखे त शक हो तव्हां हुनखे मारे छॾियो ऐं तव्हां था चओ त मोर खे असां लिकायो तव्हां खां पलांद वठण जे लाइ। वैसे भला असांजी एतिरी मजाल थी वई तव्हां खां पलांद वठूं? जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हि सची आहे त मोर पलांद लाइ निकिरी वियो आहे त पोइ मोर खे हिते केरु पनाह ॾींदो? असां तव्हांजे ज़ुल्म खां इन शहर जे दर दर ते विया आहियूं पर असांखे रहण लाइ केरु बि राज़ी न। केरु पनाह ॾींदो? कंहिंखे मौत खयो आहे? तूं ये सच्ची कोन कंदे जैसी ताईं तुंहिंजूं टंगूं बाहूं न भॼंदासीं। न मौलादा त न हथ कढीस। अदा विचार जे मांगर मछवारनि गोढ़नि खे न ॾिस। ही हक़ीक़त खे लिकाए थो हक़ीक़त खे। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ज़ुबान ते एतबार न आहे त मां भले साईं ते हथ रखी कसम खणण लाइ तयारु आहियां। बस हाणे बस अड़े कसम ॾियण जी का बि ज़रूरत कोन्हे। वञाणे वञ तूं वञ। अदा जे करे तोखे छॾे था ॾियूं। तूं घणो कुझु न थी आउं बि शक पियो न रसो गिच में जी सरियाम किरी थो माए। बस नोर बस। हल 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 हलो। अदा तोखे या पूरी पक्का त हिननि जो छोरो नाहे? न ही को अञा असांजो टियों दुश्मन आहे जेको अॼु ताईं असां खां लिकल आहे ऐं मौक़े जो फ़ाइदो वठी चोरीअ कुत्ते वारो चक थो विझे। हाणे तव्हांखे रुस्तम जे मथां नज़र रखणी पवंदी। थी सघे थो पंहिंजे पीउ जे पलांद में उन इहो कदम खयो हुजे। मरियम छा थियो आहे? ख़ैर तो आहे? ॿुधाए छो था? छा थियो भाॼाई? अदा बेचारे खे ये वलीदा ते ॿाहिरि आया कुटे हुनखे वठी विया आहिनि। अलाए काॾे वठी वियसि। अगो पाण तो मारींदा कुटींदा ऐं गिलींदा विया अथसि। या अल्लाह अञा केसी ताईं असां मज़लूमनि खे ज़ुल्म जे घाणे में पीड़ींदो रहंदे। हाणे असां में सप नाहे रही। असां में ज़ुल्म सहण जी सप नाहे रही मुंहिंजा मालिक। अदा वलीदाद वारा हाणे ज़ुल्म जी इंतहा ते पहुची चुका आहिनि। केरु बि उन्हनि खे रोके नथो सघे। सॼे ॻोठ जे अॻियां मारींदा कुटींदा वठिया पिया वञनि। हिन सॼे ॻोठ में को बि अहिड़ो माण्हू न आहे जेको हिननि खे झले ऐं चई सघे त तव्हां इहो ज़ुल्म छो था कयो ग़रीबनि ते? छो था? इंसाफ़ ज़रूर थींदो बिजार। इंसाफ़ थींदो। ऐ मुंहिंजा मालिक तूं असां ग़रीबनि जो इंसाफ़ कर। जिन असांजूं ज़िंदगियूं बर्बाद कयूं आहिनि उन्हनि जी ज़िंदगी बर्बाद कर। तोखे वास्तो आहे उन्हनि प्यारनि जो। असां ग़रीबनि जो इंसाफ़ कर। न दड़कायूं असां हिते। या अल्लाह असांजो सभु कुझु लुटी वियो। असांजा बच्चा मारिया विया। असांजूं ज़िंदगियूं बर्बाद कयूं हुयूं। तोखां सवाइ असांजो केर बि न आहे मुंहिंजा परवरदिगार।
असांखे हिननि ज़ालिमनि खां असांजी हिननि ज़ालिमनि खां जान छॾाए मुंहिंजा मालिक कंहिंजे दर ईंदा हुजे। हलूं त वाट सां सही पिया न या रस्तो भुलिजी पियो आहीं? अदा शेर खान सिधे रस्ते सां आहियूं पर अञा परे आहिनि। और यार थकिजी पिया हूं। रात जो कंहिं घर वारे ॻोठ में तरसी पवंदासीं ऐं सुबुह जो तो रवाना थींदासीं। अदा शेर खान इहो ई मुनासिब थींदो छो त सॼे लहण खां पोइ थी सघे तो मता रस्तो भटकी वञूं। और हल त हलूं था कंहिं ॻोठ में, ॾिसूं था कंहिं मर्द मुजाहिद खे जो रात जे वॻड़े में असांखे पनाह ॾे। अदा जेकॾहिं सुबुह जो उन्हनि खे चऊं त कंहिं सवारीअ ते न मोर न, कंहिं मथां बि हद खां वधीक बार न विझंदासीं। अल्लाह साईं अञा पंहिंजे उज़मन में एतिरी ताक़त ॾिनी आहे जो इन्हनि उज़मन मां कमु वठी ॼाणो। राति असांखे पनाह ॾिनऊं इहो ई असां लाइ काफ़ी आहे, छो त गिदड़ जी 100 साल जी ज़िंदगी खां शींहं जी हिक ॾींहं जी ज़िंदगी बहितर आहे। अच मूंसां हलूं। चाचा राणी जे भाइरनि खे कंहिं जवाननि जा हथ नाहिनि लॻा तॾहिं त उन्हनि जो ज़ुल्म ग़रीबनि जे मथां वधी वियो आहे। ऐं जेकॾहिं जवाब में असां कुझु बि न कयूं हा न त हू बाज़ार जी जाइ ते तुंहिंजी गिचीअ में रसो विझी अॼु गेले वञणी आहे। अचे पी चांहि छॾे न हथियार खे, इहो हथियार कमु कोन ईंदी। ही हथियार इज़त जी रखवाली करे थो। चाचा तूं सम्झाइसि। केर चए हिननि जवान मुड़सनि खे ख़बर बतन त इज़त रखण वारी ज़ात मुंहिंजे मालिक जी आहे। ऐं जिन हथियार खया उहे तबाहीअ जे किनारे ते वञी पहुता, किनारे ते। पोइ बि मुंहिंजो पुटु ज़ोर ॾेखारींदो। केतिरा चकर चयोमांसि त असांजी दुश्मनी ख़तम थी वई आहे। अमा जॾहिं असांजे हथ में को ॾेरई ॾाठो हुयो त वली वारनि जा हथ असांजी गिचीअ में हुया ऐं सुबुह शाम ईंदे वेंदे हू पंहिंजी कावड़ असांजे मथां छंडे वेंदा। मूंखे त खणी छॾ पर चाचे अछी ॾाढ़ी वारे खे घणा असांजे बसि जेको थियो सो गुज़री वियो। हाणे जेकॾहिं न ॿाराणी कनि त पोइ भली इन ॾाइण खे हथ में खणजांइ। चाचा चाचा ही हथ में आहे तॾहिं कोन था पुछनि, न त घर में अंदर घिड़ी पादर हणी वेंदा। अदा वारा हाणे मुंहिंजे करे तोखे कुझु बि कोन चवंदा। तुंहिंजी कहिड़ी इज़त कई अथनि जो तुंहिंजे करे हाणे वरी मुंहिंजी इज़त कंदा। इन सां ॻाल्हाइण ई अजायो आहे। ही त कंहिंखे वारो ई नथो ॾे। छोरी छोरी हिन रोइण पिटण खे हाणे तूं छॾ। इन दाहू करण मां कुझु न वरंदई। शुक्र कर शुक्र जो मौत सिर मथां टरी वियो अथई। अहिड़ी ज़िंदगी खां त मौत सुठो आहे। जॾहिं तुंहिंजे सीने ते बंदूक रखी हो न, पोइ त साह बि न पियो मापई।
चवी पई हथ वधी मूंखे जींदान ॾियो ऐं हाणे थी चवी त मौत बहितर आहे। जे इहा ॻाल्हि आहे त पोइ चवां थी वली खे तुंहिंजी इहा ख़्वाहिश बि मिंट में पूरी करे छॾींदो। तव्हां ॾाढा आहियो, असां मिस्किननि खां ॾाढा आहियो, पर हुन रब जी ज़ात खां तव्हां ॾाढा न आहियो। हिकु ॾींहुं तव्हांखे तव्हांजे ज़ुल्मनि जो हिसाब ज़रूर ॾियणो पवंदो ऐं ख़ुदा कंदो त तोखे कफ़न नसीब बि न थींदो। तुंहिंजो लाश उस ते पियो हूंदो ऐं धप करे वेंदो, तोखे कोई खणी छांव ते रखण वारो न हूंदो। छा ही तू मूंखे पिटी पई, मूंखे बदुआऊं थी ॾी। मार का ख़ुदा जी पोइ तूं ये कान सम्झंदी आ? जेतिरो ज़ुल्म करणो अथई करे वठ, ख़ुदा कंदो त जल्द तुंहिंजे मथां बि इहे ॾींहं ईंदा। वात बंद कर, ऐं चवी थी पंहिंजो वात बंद कर, जिते घुटो ॾेई पूरो न करे छॾी। मारे छॾ मूंखे, मारे छॾ। मुंहिंजी दाह बि रब धणीअ वटां, उहो पुॼंदो तोसां। तोखे ईअं आसानी सां कान मारींदी सही, तोखे चिचलाए मारींदी सही। जेकॾहिं तूं मौत जे लाइ दुआ बि घुरंदी न त पोइ तोखे मौत कान ईंदी। निभागी कंहिं जाइ जी असांखे हार करे मारींदी, हार करे। अदा वलीदाद वारा पंहिंजे धनार जो क़त्ल मोर ते पिया हणनि। इन जो मक़सदु त मोर खे हुननि नाहे अगवा कयो ऐं मोर अञा ज़िंदा आहे। अलाह कंदो त ईअं ई हूंदो। वीचार तूं वलीदाद वारनि जी फितरत खां वाक़ुफ़ न आहीं। उन्हनि पाण खे बेॾोही साबित करण लाइ इहो ड्रामो रचायो आहे। पंहिंजो धनार हथनि सां मारे मोर जे खून मां पंहिंजो पलव आजो करण था चाहिनि। न अदा, ईअं नाहे। हू पंहिंजे हमरा खे पाण छो मारींदा? भाॼाई वलीदाद अहिड़ो नांग आहे जेको पंहिंजनि बचनि खे ई खाए थो। हू पंहिंजे मक़सद हासिल करण जे लाइ सभु कुझु करे सघे थो, हर हद पार करे सघे थो। अदा असां हिते वेही हुननि खे कुझु बि नथा करे सघूं ऐं न ई वरी को हुननि खां पाव पलांद वठी सघूं था। त पोइ बेइज़ती कराइण जे लाइ हिते असीं छो वेठा आहियूं? मुंहिंजी सलाह वठो त हितां निकिरी हलो। सुखियो या ॾुखियो इहो टुकुर ॿिए हंधि मिली पवंदो, पर वक़्तु त इज़त सां गुज़रंदो। हिते त सुबुह शाम बेइज़ता पिया थियूं। वीचार जेकॾहिं तव्हांजी इहा ई मर्ज़ी आहे त पोइ हंधु टपड़ ठाहे रखो। सुबुह जो सिज उभरण खां अॻु में ई निकिरी हलंदासीं। न गफ़ार न, मां पंहिंजी न्याणीअ खे हिते अकेलो छॾे न हलंदसि। मरियम, हू कहिड़ो असांजे न्याणीअ सां असांखे मिलण था ॾियनि? असां कहिड़ो हुनजो सहारो आहियूं जो हिते रहूं? मञा थी त असां हुनजे लाइ कुझु बि नथा करे सघूं, पर हिते रहिया पिया आहियूं त हुनजे दिलि खे कुझु ॾढ त आहे न। जेकॾहिं इहा ख़बर नाज़ा जे कननि ताईं पहुती त तुंहिंजो माउ पीउ लॾो खणी हितां हलिया विया आहिनि त उन ॾींहुं नाज़ा दिलि हारे वेंदी ऐं मरी वेंदी। सखणो ॾढ कहिड़े कम जो मरियम? हाणे नाज़ा खे हुनजी हालत ई छॾे ॾियो। असां हुनजे लाइ कुझु बि नथा करे सघूं। ये केड़ी बदतमीजी है दिलदारा? इन गोठ में तव्हांजे अचण ते रहिस पाबंदी हणी छॾी आहे। भलाई इन में अथव त वापसि हलिया वञो, न त छा खतरे? तुंहिंजी हैसियत छा आहे? इज़त सां मोटणे ई कयो। घणो मुंहिंजो दिमाग़ ख़राब न कयो। तव्हांखे बेइज़तो करे हितां वापसि न कयां। तूं बेइज़तो कदे? तूं बेइज़तो कदे? खबरदार जो मतां हथ कयो अथई।
ताजी भलाई नेमी आहे त ता वापस हलिया वञो न त ॿी सूरत में तव्हांजा त लाश वेंदा। ॾिसो चाचा निकिरण जी कयो कयां न सीनू परोण अकबर ई रेत ला कोन्हनि पदर जान जो दूल सुधायो ऐं त रवानो कयो पोइ हिननि जो दिमाग़ ठिकाणे ते ईंदो। होश में रही ॻाल्हि डंडे में हथ विधोसीं न त तुंहिंजा पेर ज़मीन ते खपंदा ई न। अलिड़ो वॾे जानूअ खे धमकाइण जे लाइ अॼु ताईं पैदा ई कोन थियो आहे। अकबर दिलदार हिननि खे त वञण न ॾिजो। मौला थो जाने दिलदार मौला थो जाने रोजी मरामत जल्द करी पौधी। अनवर छेड़े खे पंहिंजे गिचीअ में न विझो। इन खां पहिरियों जो असां पंहिंजा होश विञाए विया आहियूं। मां चवां थो निकिरण जी कयो। हलो अरे ॿुधो कोन तुरो ई तुम हल छॾो तो चरियो नथी यादि रखजां दिलदार तोखे असांजी हिन बेइज़तीअ जो पलान ॾाढो महांगो पवंदो। हल हल तो धमकाइण आयो आहे। धमकाइण न दिलदार धमकाइण न पर इहा हक़ीक़त आहे। हींअर त असां वञूं था पर ॿीहर जेकॾहिं असां हिते आयासीं न जेकॾहिं तोखे खट फेड़ो न कयोसीं न त असांजा नाला मटाए छॾिजां। इंतजार रहंदो जॾहिं बचे न जिस्म खे तेल हणी अचिजांइ। दिलदार तो जल्दबाजी कई जेकॾहिं ॻोठ ॾांहुं आया हुया त पहिरियां कम पुछी न। छाजो कम अकबर ये लूस लूस करण आया हुआ। अरे इन्हनि खे जेकॾहिं जुतीअ जे नोक ते न रखबो न त दिमाग़ ख़राब थी वेंदो ऐं जे ढलड़ी बन न त गाठे ते चढ़ी वेंदा। पर ख़ैर आहे दिलदार दरियाव आहे जे चढ़े त बंद त टोड़े। अचो नाज़ा ईअं दिलि न लाइ जंहिं मुसीबतनि में सब्र करणु सिखियो न अलाह से उनजो साथ ज़रूरु ॾींदो आहे। उनजी ज़ात मां उमेद न लाइ। सभु उमेदूं ख़तम थी चुकियूं आहिनि राणी। मौत मुंहिंजे सिर जे मथां बीठी आहे। तुंहिंजा ॿाहिरि मूंखे मारे बिना कफन जे घर जे कंहिं कुंड में दफ़नाए छॾींदा ऐं मुंहिंजो मुंहुं माइटनि खे ॾिसणु नसीब बि न थींदो। चरी जेकॾहिं तुंहिंजी हयाती हूंदी न त तोखे केर बि मारे कोन सघंदो। जेकॾहिं तुंहिंजे नसीब में सुख लिखियल आहिनि न त तोखे ॾुख केर बि न ॾेई सघंदो। मां मञां थी त हीउ वक़्तु तोते मुश्किलातुनि जो आहे पर हिनखे तोखे हिम्मत सां पार करणो पवंदो। बल्ले बल्ले हां ए छोरी तू वडड़ी थी हिनखे हाणे दिलासा ॾियण आई। उथी उथी हल निकर हितां त हाणे ई ना मोचड़ा। कुछ होश कर भाॼाई कुछ होश कर। हल हल हाणे हल तोखे कंहिं चयो आहे तिनखे सम्झाए ऐं तूं सां गॾु वेठी छो आहे ॾाइण सां। हीअ बि इंसान आहे हिनखे बि असां वांगुरु साहु आहे। थोरो रहम कर भाॼाई। आऊं चवी थी तूं मूंखे न सम्झाए तूं मूंखे न सम्झाए। निकर निकर हितां आऊं चवी थी जल्दी निकर हितां। वञा थी वञा छिती न थी। चङो हाणे हल हल हितां हल। जेकॾहिं ॿीहर हिन घर में तूं आई आहीं न त बुछड़ो करे कढंदी सही। निकर हल बस हाणे बस वॾी आई आहे मूंखे बुछड़ो करण वारी ॾाइण कंहिं जाइ जी। छो थी चवी बी त तोखे आऊं ॾिसां थी बी। तूं हिते छो बीठी हल अंदर हल। कुझु वक़्त जे लाइ हिते वेहण दे अंदर मुंहिंजो साह थो गुसाटजे। भले वीचारी जो साह थो मुंहिंजे ऐं शुक्र कर शुक्र जो तोखे कब्र में न विधो अथऊं। हाँ
कमरे ताईं वेठी आई उते बहाने वेचारी जो साथ हो मुझे ए गाल तो बुध जॾहिं उन छोरे सां भॼी वई हुई तॾहिं न को शर्म आई न को तुंहिंजो साह मुंदो हाँ हाणे खुली हवा में वेठी आहे वेचारी जो साथ हो मुझे हल निकर निकर हाय ऐं हू त ॾिस ॾस ॼणा आई अथसि इहा हाणे हिते रहण कोन ॾींदुसि हिन जो त बिलो करणो पवंदो तुझे चेहरे जे परेशानियुनि मां साफ ज़ाहिर लगे थो त तूं मंज़िल ते कोन पहुची सघंदे। हा दा शेर खान कंहिंखां पुछणो पवंदो। जॾहिं त तोखे रस्ते जी ख़बर ई कोन हुई त पोइ तूं वापसि ॻोठ कीअं पहुची वएं? अदा हर माण्हू खां रस्तो ऐं कस पुछंदो अची पहुतुसि। खौफ़ ऐं परेशानीअ में कस यादि न रहे। इहा बि ख़बर कोन्हे त मंज़िल केतिरी परे आहे। ॿुध शाम ताईं मंज़िल ताईं पहुची वेंदासीं या अञा तुंहिंजे पीउ ऐं तुंहिंजे घर वारनि खे ॻोल्हण में 2-3 ॾींहं लॻी वेंदा। अदा अलाह भलाई कंदो शाम ताईं पहुची वेंदासीं न त सुबुह जो त ज़रूरु पहुचंदासीं। ठीकु आहे हल अॻिते मन को मर्द मोमिन मिली वञे उन खां मंज़िल जे बारे में ॾस पतो पुछंदासीं। हा दा शेर खान पुछणा न मुंझणा इंशाअल्लाह सुभाणे सुबुह जो अब्बा वारनि वटि हूंदासीं। ठीकु आहे हलूं था। ॿुध मोर गिदड़ वारी 100 साल जी ज़िंदगीअ खां हींअर जी हिकु ॾींहं जी ज़िंदगी बहितर आहे। अलॻि ते थी तव्हांखे कंहिं चयो त तव्हां रेस जे ॻोठ जो रुख कयो? पर हा साईं को बि कमु करण खां पहिरियां मूंखां सलाह वठणु तव्हां एब था समझो। अदा असां त मोर जी ॻोल्हा में निकिता हुआसीं जीअं जबल खे पनाह ॾेई रईस असां लाइ मसइलो पैदा कयो। असां सोचियो त मथां मोर खे बि पनाह ॾिनी हुजई। मौला तो जाने था असांखे ख़बर कोन हुई त रेस पंहिंजा माण्हू झेड़े जे लाइ तयारु कया आहिनि। हाणे त तव्हांखे ख़बर पइजी वई न त रेस मां चङाईअ जी का बि उमेद न आहे। अदा इन जानूअ जा त पर निकिरी आया न पर जेसीं ताईं इन जानूअ खे मलण न ॾींदुसि न त मुंहिंजे हिन दिलि खे सुकून न ईंदो सुकून। जानूअ खे भली मार ॾिजो नई बंदूक हणजोसि नई वरी अहिड़ो धकु हणजोसि जो हुनजो उज़बो को भॼे ऐं उहो पादर बि खाए ऐं दाद फरियाद बि करे न सघे। अदा मौजी त दिलि चले थी जानूअ जूं ॿई टंगूं भली खेसि खट भेड़ो कुझु अकुल खां कमु वठो। जानू तव्हांजो रस्तो रोकियो जानूअ खे सुकी मार ॾिजो जीअं रेस सुभाणे किथे ॻाल्हियूं करे त ॻाल्हाइण जी असां वटि वाट हुजे। अदा असां पंहिंजी बेइज़तीअ जे बदिले में सिर्फ़ बस सखणा मोचड़ा हणूं बाक़ी छा तव्हां खून कंदो। जेकॾहिं जहिड़ो करणो ई आहे त पोइ गाए वधाए कयूं। जेकॾहिं तव्हां ते हथ खणंदा न त उन्हनि जे लाशनि जा ढेर विछाए छॾिया हा पर हुननि सिर्फ़ तव्हांजो रस्तो रोकियो आहे। रस्तो हुन जे बस जानूअ खे जेतिरो बेइज़्तो करणो अथव कयो
पर जेकरे उन जो को उज़रो भञी विधो न त रेस असांखे केसनि में अहिड़ो त फासाईंदो जंहिंखे मोह ॾियणु मुश्किल थी वेंदो। उन्हीअ करे ई त चवांव थो त जेके बि 2-3 रेस जा चमचा आहिनि न उन्हनि खे अहिड़ी सेखत ॾियो जो पाण रेस खां भॼी जान छॾाइनि। मौला तो जाने जानियो गेड़ी तो मार ॾींदासीं जो 12 महीना संदन मां सूर कोन विधुसि। भागन भरी होश में न हुई। ॿुधाए तो छा कयो आहे? बाबा मूं कुझु बि न आहे कयो। तो हुन जे मुंह खे इशारा कया आहे? हाँ बाबा हू छोरी होश में ई न आहे। सॼो ॾींहुं दर ते बीठी आहे, ईंदड़ विंदड़ खे इशारो पई करे। असांखे त कॾहिं इशारो कोन कयो अथसि, पोइ तोखे छो थी करे? इन जो मक़सद त ताल में कारो आहे। रुस्तम ॿिए मथां इल्ज़ाम आणण खां पहिरियां सोचींदो कर। छा सोचा सौट? जेको घर जी इज़त खां नथो मुड़े उहो ॿियनि खां छा मुड़ंदो? तो जड़े निमक हराम के मां चंगी तरह सुञाणिया। मां चवाए तो रुस्तम पंहिंजी ज़बान संभाले ॻाल्हाए, न त तूं छा कंदे? हां ॿुधाए न छा कंस? हां छा कंस? अरे बस रबू बस। अरे शर्म न थो अचेव तव्हां पंहिंजो पाण में थाड़ो। बाबा मां चवां तो छॾ मूंखे। छॾ त पोइ अॼु फ़ैसिलो थियणु घुरिजे सोट, थियणु घुरिजे। अब्बा अब्बा छॾ अम्मा छॾ मूंखे, मां चवां तो छॾ मूंखे। अब्बा खुदा जो वास्तो अथई छॾे ॾे अब्बा छॾे ॾे। रुस्तम खुदा जो वास्तो अथई। छॾियोसि चाची छॾियोसि। हली मूंखे गोली हणे, हथियार हलाइणा सोना रब्बो। शर्म नथो अचई? निकिर हिन मुंहिंजे घर मां। हिन घर में हाणे तुंहिंजे लाइ का बि जाइ कान्हे, का बि जाइ कान्हे। निकिर हितां। हा बाबा हा निकिरी वेंदुसि मां तुंहिंजे हिन घर मां। कॾहिं बि वरी मां तुंहिंजे हिन दर ते न ईंदुसि बाबा, न ईंदुसि। किथो थी? ॾिसी छा थो? बंदूक खईंदई न त मूंखे हण, मूंखे हण। मां मरी वञा त पोइ तूं आज़ाद थी वञ, आज़ाद थी वञ। तव्हां ॿई सोट पाण में विड़ो, इन खां सुठो आहे त तूं मूंखे मारे छॾ। तोखे न भाॼाई, मूंखे बंदूक हणी छॾ मूंखे। हो कॾहिं सोचो बि कोन हो त ही ॿई भाइरनि वांगुरु रहनि था, हिक ॿिए जे मथां हथियार सिधा कंदा। रुस्तम चाचा खां माफ़ी वठ। चाचा खां माफ़ी वठण में तूं नंढो कोन थी वेंदे। चाचा चाचा यकीन कयो त तुंहिंजी दिलि ॾुखाइण जो मुंहिंजो को बि मक़सदु न हुयो। मां त इहो पे चाहियो त रब्बू पेर ते अचे, पर उनखे त पंहिंजी इज़त जो ख़्यालु आहे ऐं न वरी असांजी इज़त जो ख़्यालु आहे। राति जो वठाण ते तव्हां ॿई हुजिजो, खुलियल मैदान ते न बीहजो, का ओट ॾेई पोइ वेहिजो ऐं हिकिड़ो आराम करे त ॿियो वरी सुजागी। हाणे तूं बेफ़िक्र थी वञी आराम कर। जेकॾहिं असांजो लिकियल दुश्मन आहे, जेकॾहिं हिते आयो न त हुनजो असां तोखे लाश ॾींदासीं, लाश। पर थोरो होश खां कमु वठिजो, किथे ईअं न थिए जो तव्हां पंहिंजे खौफ़ में कंहिं ॻोठ वारे खे पाणी जे वारे ते वेंदो ॾिसी ऐं बंदूक खणी मारे विझो। दादा अहिड़ा कम त अनवर जा हूंदा न। न दा अदा मोला दाद मजाक तो करे। तू बेफिक्र थी घर वञ, ॿार थोड़ी आहियूं जो ॻोठाणनि खे मारींदासीं। ठीकु आहे, हाणे मां वञा थो, होशियारी सां रहजो। बेफ़िक्र रहा, असां हिते आहियूं न।
अदा अॼु राति मूंखे छोरीअ ॾे वञिणो आहे। छोरी इहा ढोलण जी ज़ाल। कुछ अकुल कर अनवर। फकीरनि जे घर में घिड़ंदासीं त माण्हू छा चवंदा? छोरी पाण थी वते इशारा कंदी, पोइ मां छा कयां? छोरीअ खे पंहिंजी इज़त जी परवाह न आहे, पर तूं त कुझु ख्याल कर। अदा ईअं ई घड़ी खनि वात उड़ाए मोटी ईंदुसि। न, मां एॾा कोन हलंदुसि, तूं वञ भले। तूं थोरो ख्याल कजाए। ख्याल कयां? कहिड़ा फ़क़ीरनि वटि हथियार आहिनि, सखणे दौलत सवा ॿियो घर में अथनि छा? पोइ ठीकु आहे, तूं राति वथाण थो हुजाए त मां वेंदुसि हली। राति जो जल्दी मोटण जी कजां, सॼी राति फ़क़ीरनि जे घर में न गुज़ारजां। जेकॾहिं वझ मिलियो न त अंदरि वेंदुसि, जेकॾहिं सुजाग हूंदा त घिटीअ में चकर ॾेई मोटी ईंदुसि। काथे वई पुटु? तू तो सफ़ा मारे छॾियो यार। मालिक जा एहसान आहे, तू जहिड़ो आहीं। असां तोखे किथे किथे नाहे ॻोल्हियो। तुंहिंजे ॾुखनि सूरनि में तुंहिंजी मां मोकिलाइण वारी हुई। पुट मां जो बि न सोची बिना ॿुधाइण जे ई हलियो वए। चिरनि वारो कमु करे वई पुट, चिरनि वारो। अबा मां हितां सूरन खां जान छॾाइण लाइ भॼी निकितुसि ऐं अदा शेर खान खे वठी पहुतो आहियां। शेर खान पुट, ये समझ त असीं दोज़ख जे दड़े ते अची वेठा आहियूं। जॾहिं खां वठी हिन टिकरीअ ते कदम रखियो आहे तो दिल में बाहि भरण शुरू थी आहे। पेरनि हेठां टांडा आहे, हिकु पल बि सुख जो नाहे गुज़रियो। दुनिया जा पूरा दर्द असांखे वकोड़े विया आहिनि। शेरखान पुट, पूरनि सचनि ॾोहनि जी सज़ा असांखे थी ॾिनी वञे। असांजो त हिते न को सार संभाल लहण वारो आहे, न ई को वरी मदद करण वारो आहे। जॾहिं खां हिते आया आहियूं रुगो सूरनि में आहियूं। हाणे मां अची वियो आहियां। हर ज़ुल्म जो हिसाब वठंदासीं, हू केतिरा बि ॾाढा छो न हुजनि, पर असां बि कमज़ोर न आहियूं। घणे जो ही उन्हनि जो तर आहे, उन्हनि जो ॻोठ आहे, पर असां बि लावारिस न आहियूं। असांजो वारिस अल्लाह आहे, अल्लाह। तव्हांजे हिक हिक ज़ख़्म जो हिसाब वठी हितां निकिरंदासीं, छो त गिदड़ जी 100 साल जी ज़िंदगी खां शींहं जी
हिक ॾींहं जी ज़िंदगी बहितर आहे। जबल हिन वक्त वलीदाद वारा होशियार थी विया आहिनि। तू भी जल्दबाजी न कर, कुछ सब्र खां कम वठ, जीअं उन्हनि जी दिल मां खौफ खत्म थिए। कीअं सब्र कयां? इन दिल मथां इंतकाम जी बाहि ॿरी रही आहे। मुंहिंजा पेर टांगनि मथां टिचकनि पिया। मुंहिंजे मन खे सुकून तॾहिं मिलंदो जॾहिं वलीदाद जे रत सां पंहिंजी उंगलियूं उझाईंदुसि। कुछ सोच यार जबल, हिन वक्त वलीदाद वारनि जे नज़रनि में तू मोल आहे, तॾहिं त महफूज़ आहीं। जॾहिं ज़ाहिर थिए न त हो टई भाइर तुंहिंजो रुख कंदा, पोइ तू अकेलो उन्हनि खां किथे लिकी सघंदे? मां ज़ाहिर लिकण लाइ न आहियां थियो। जेकॾहिं मूंखे लिकणो ई हुजे हा न त मां ॿिए ॻोठ जो रुख कयां। यार तू समझण जी छो नथो करे? तू उन्हनि खां लिकल आहीं, यही त तुंहिंजी ताकत आहे। ॿाराणी करे पंहिंजी ताकत ज़ाया न कर, अकुल खां कम वठ जबल, अकुल खां। ऐं पूरे होश में रही पोइ उन्हनि खां पलांद वठ। जेकॾहिं न वरी बि जल्दबाज़ी करे पंहिंजो होश विञाए वेठे न त मुसीबत में अची वञे। इहो ॿुधाए त सोट वारनि जो कहिड़ो हाल आहे? यार काल अञा तुंहिंजे सोट खे सॼे ॻोठ में बेइज़्तो करे उताक ते वठी विया। उते न ॼाणे न ग़रीब सां कहिड़ो वर्ताव कयो हूंदो। ईअं समझ त ॿिए टे ॾींहं तुंहिंजे सोटनि खे पादर था ऐं उन्हनि वीचारनि जी बेइज़्ती था कनि। ऐं अञा तूं चवीं थो मां सब्र कयां? सब्र न कर जबल, पर होश खां कम वठ। दुश्मन जो मुकाबलो होश में रही न जुनून ऐं जोश में वठंदुसि, तॾहिं ई हुननि खां मां पंहिंजा पलांत वठंदुसि। हाणे होश में रहियुसि त थधो थी वेंदुसि। तूं मुंहिंजो खौफ़ न कर, मां हाणे आज़ाद आहियां, आज़ाद। रिश्तनि में जकड़ियल हुयुसि, तॾहिं मजबूर हुयुसि। हाणे मां आज़ाद आहियां, आज़ाद। ऐं आज़ाद शींहं जो शिकार करण उन्हनि गिदड़नि जे वस जी ॻाल्हि ई न आहे। मां सिर्फ़ पंहिंजो फर्ज़ पूरो करण थो चाहियां। बाक़ी हितां जो इंसाफ़ ॾिसी चुको आहियां। जेको ग़रीब आहे उन जे निड़ीअ जे मथां लत आहे, ऐं जेको ॾाढो आहे ऐं जंहिंजे हथ में हथियार आहे तंहिंखे सभु निबड़ी सलाम था कनि। तव्हां वटि दां खणी अचण जो मक़सदु इहो न आहे त मां कमज़ोर आहियां। वलीदाद वारनि खे मुंहुं ॾियण जेतिरी सख रखां थो। सिर्फ़ आख़िरी फर्ज़ पूरो करणु चाहियां थो। वलीदाद वारनि ॾे न्यापो कयो त ॻाल्हियूं कनि, समूरो हिसाब पाव पलांद वठी ॾियो असांखे। ई सूरत में हिते एतिरी खून रेज़ी थींदी, ही शेर खान एतिरी खून रेज़ी कंदो जो नंढनि वॾनि जा लिंग कढारजी वेंदा, ॾंद आङुरियूं अची वेंदियूं।
पोइ बददुआऊं ॾींदा मूंखे त शेर खान असांजे तरफ़ आयो। शेर खान वली दादा वारा मूंसां कोन था ठह न्यापो तॾहिं क्या जॾहिं हू मुंहिंजे न्यापे ते हिते अचनि। शेर खान तव्हांजे हमराहनि जे करे इहा दुश्मनीअ जी मुंहिंजी ॻिचीअ में पई आहे। तव्हां पंहिंजी दुश्मनी न वधायो, दुश्मनीअ खे ही बंदो शेर खान पाण मुंहुं ॾेई वठंदो। तव्हां चङा आहियो, चङाई वारा कम कयो। वली दाद वारनि खे पंहिंजी सोबत में आणियो। जे आख़िरी चक्कर अचनि था त ठीक, नथा अचनि त पोइ तव्हां बि आज़ाद आहियो ऐं असीं बि आज़ाद आहियूं। ठीकु आहे शेर खान, तव्हांजे दिलजोईअ लाइ मां हुन ॾे न्यापो कयां थो। जानू हुकुम बाबा साईं। जानू वली दादा वारनि ॾे वञ ऐं न्यापो करनि त शेर खान आयो आहे। जेकॾहिं ॻाल्हियूं करणु चाहिनि था त ठीकु आहे, ऐं जे दुश्मनी वधाइणु चाहिनि था त बि आज़ाद आहिनि। जेको हुकुम बाबा साईं जो। ठीक आहे रईस बहावल खान, मां रात जो जल्दी मोटी ईंदुसि। अलाह भलाई कंदो शेर खान, खैरन सां मसइलो हल थी वेंदो। ख़ैर न वली दाद कयो आहे त तव्हां हाणे मसइलो लठ ऐं पाठे सां हल कबो। मां आख़िरी भेरो पंहिंजो फर्ज़ पूरो करण आयो आहियां, छो त गिदड़ जी 100 साल वारी जिंदगी खां शींहं जी हिक ॾींहं जी जिंदगी बहितर आहे। 100 गिदड़ मिली करे बि शेर खान जो शिकार नथा करे सघनि। खुदाफिज़। छोरी छातीअ खां पोइ बि पंहिंजे आशिक सां चक्कर हलाईंदी थी अचे। चाची खुदा खुदा कर हाणे छॾ पकाईअ खे। मां पंहिंजे हिननि अखियुनि सां ॾिठो आहे, पोइ बि तूं मूंखे मञायूं थी वॼे पई। चाची जेको तो ॾिठो न उहा हक़ीक़त कान हुई। भले छोरी भले, हाणे तूं भागन भरीअ खे थी पई सम्झाए त इहा हक़ीक़त न हुई। ओ छोरी, मां पंहिंजा हे वार उस में अच्छा नाहिन कया, दर दर जा धिका खाधा त में दर दर जा। ओ मां हिननि अखियुनि सां कारीअ कोझीअ खे हीअं झटपट परखे थी वञा। जॾहिं तूं उते पाबंदीअ ऐं पर्दे में हुईं तॾहिं लोढ़नि लताइण खां न पई मुड़े, ऐं हाणे हाणे त तुंहिंजा वारा न्यारा थी विया, भाग खुली पिया। साॻे ई घर में साॻो ई आशिक वेठो त। माई पंहिंजो वात बंदि कर ऐं मां चवां थी तो निकिरो असांजे घर मां, त तड़े करे न कढाए निकिर। ठीकु आहे, हाणे ॾिसंदासीं त तूं थी बुछड़ी थिए या मां थी थियां पई। जेको मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे न, मां सॼो समूरो सरबस्त कंदसि रुस्तम सां ॻाल्हि, पोइ ॾिसूं त छा थो थिए। तूं कर रड़ियो ऐं रुस्तम करे अचे आहूं।
छोरी चुप छो थी वई कर न रड़ियो कर कूका हो बाहो बच्चा है ॾिसां त छा थो थिए। चाची हे ॾिस मां हथ थी ॿधाए छो मुंहिंजे महाराणे जे कढ पई आ त हाणे आई है न पेर ते। ओ छोरी मुंहिंजो कुझु बि न वियो। हा तूं भली पंहिंजो चक्कर हलाए पंहिंजो कांटो फिट कयूं वत। हा शादी हिकिड़े सां त इश्क जो चक्कर ॿिए सां। तूं ॼाण तुंहिंजा कम ॼाणनि मुंहिंजे सिहत ते कहिड़ो तो असर पए पियो। अहिड़ी भागनि भरी तुंहिंजा भाग। ओ छोरी छोरी तूं एतिरो यादि रखो त भागनि भरी जीअं ई पेर भरे अचे त उन सां दिमाग़ थधो रखो। हा हाणे ॾिसे छा थी वञ वंड कराए त थियां रवानी न त जे मुंहिंजो वात खुलियो न त इहा काती कंध जे मथां वही वेंदई पोइ मयार न ॾिजांइ। साओ आए हाय साओ न कर भओ अहिड़ी भागनि भरी तुंहिंजा भाग। अवेल सवेल हाणे तोखे हेड़ो वंडड़ो कढणो ई पवंदो भागनि भरीअ जे वात बंदि करण जे लाइ। जल्दी कर क्यों छा है नवर छा गाल है छो परेशान है एडो तू छड़ी न गाल के अच तू बस अच। अरे बुधा मेरे जानू तुझे जान बहाजरा पर अज जान तुम्हारी भाई पंजा हमरा कोन वठी आया लख पैरन तो जोर अजय खा जा तो रोज राणियो गोली हणी वञो अरे मारियो वञो सुठो अथव जानो इच्छा थियो यार ये त वञनि पर लूमड़ा देर नहीं है अरे ये तो जालिम आहिनि ये उठो वली दाद जे मौला दाद जे मारो क्यों रनू जेके भाव था सब कमरन में लिखो हली कमरे अंदर बस सब कुछ खत्म क्यों बस छाजे करे जो वली दाद वारा अन वारा मौला दाद वारा होश में न थव मार का खुदाई जी पैन छाते शिता थिया आहिनि ॿुधाए त सही। खबर ही कान थी पए रेस जे माण्हुनि पोयां होया रेस जे हिकिड़े हमरा के असली रतो रत करे छॾियो अथनि। ओ अब्बा ज़ालिम जे मथां जॾहिं रब ॾमरबो आहे न त ज़ालिम खे ज़ालिम सां ई टकराईंदो आहे। सच थी चाहे भागन भरी बराबर जो टकरा थियो आहे ॾिसूं त रेस जवाब में छा थो करे। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग सुकून त आहे ई कोन घर में वेठा आहियूं तॾहिं बि इन्हनि ज़ालिमनि जी ऊचाई। वली दादा मूं पंहिंजे कमदार खे हथे ख़ाली तव्हांजे तरफ़ मोकिलियो तव्हां उन्हनि खे धक हणी वापसि मोकिलियो उनखे डोड़ाए सॼे ॻोठ में कुटियो अथव छा पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो करणु पिया चाहियो। हलाए गोली हलाए ॾिसां त मां तव्हां केतिरा मुड़ुस माण्हू आहियो। हलाए गोली हलाए ॾिसां त मां तव्हां केतिरा मुड़ुस माण्हू आहियो। जानूअ खे सबक सेखारण लाज़मी तुंहिंजा भाउर बि हुनजी रस्ता रोक करे सघनि पिया। यह रास्ता रोक हुई रास्ता रोक एकरे तो जो हमरा हाथ खड़ा ना तो मुझे लाश के यहाँ अरे तो ठाऊ को नहीं जो तुम मुझे हमरा जो लाश मुझे मोकलिया जाइए कहो हा तो तव्हां जेल में हुजो
ऐ तहाजो रन्नो बस बस पावल खान बस अॻिते हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजां हिकु लफ़्ज़ बि न छा करे तूं गोली करे आ गोली वरी दादा सी साबरीन माण्हू सदा पर तो मुझे सब्र के चाक चाक करे छॾियो आहे हाणे लठ जो जवाब कुआरी ऐं कुआरी जो जवाब बंदूक जो जवाब मां तो दुश्मनी के दरगुजर थे करण चाहियो पर तहां दुश्मनी करे मौत के दावत ॾिनी आहे मौत के हाणे हिननि पंहिंजनि बलूंगरनि खे कच्छ में विहारे छॾ जे ॿाहिरि निकिता त मुंहिंजे ग़ज़ब खां बची न सघंदई जेको हशर तव्हां चालूअ सां कयो आहे ॿुधी छॾियो इन्हनि ॿिन्ही जो असर उन खां वधीक बुरो थींदो तमामु जल्दी तुंहिंजा ॿई भाउ कच्छ ते पिया हूंदई भाली सो रज़माई करे ॾिसजांइ बावल खान ही ॾिस चूड़ियूं हथनि में असां बि न आहिनि पातियूं हल हाणे हल जेको वणे सो कजांइ ॾिठियूं नथा शेर खान इहे रेस जे माण्हू खां बि न मुड़िया नई इहे रेस जो चोड़ वठंदा न असांजो फटा ज़ालिम थी था मोर गिदड़ जी 100 साल जी जिंदगी खां शींहं जी हिक ॾींहं जी जिंदगी बहितर आहे 100 गिदड़ मिली करे बि हिन शेर खान जो शिकार नथा करे सघनि हिननि मस्त उठनि खे ॼाण ॾियण जो फन मूंखे चङी तरह ईंदो आहे इन्हनि टिनी भाइरनि सां प्यार में ॻाल्हायूं था जेकॾहिं प्यार ऐं मोहबत में पाव पलांद ॾिनऊं त ठीकु न त इन्हनि टिनी मस्त उठनि खे नक में नाकेली विझी सर्कस कराइण मूंखे बि ईंदो आहे ऐं मोर इन्हनि मस्त उठनि खे सेलारे पंहिंजे तर ते वठी हलंदासीं अदा हाणे छा सोचो अथई रात जो उन्हनि जी ताक़त ते हली उन्हनि जे तड़े ते हली उन्हनि सां आम्हूं साम्हूं ॻाल्हाईंदासीं आम्हूं साम्हूं इहे असांजी हिक बि कोन ॿुधंदा न ॿुधनि भले हिक बि पर मोर ॻाल्हाइण में छा आहे ॻाल्हियुनि सां ई मसला हल थींदा आहिनि अदा भली फर्ज़ पूरो कयो पर जेसी ताईं बंदूक मां बारूद जी बू न निकिरंदी तेसी ताईं भली दादा वारनि जे कननि ते जूं कोन सुरंदी उन्हनि जे मथे में जूं चुरे या न चुरे बाक़ी उन्हनि जे मथनि खे लाटू वांगुर मां फेराए ॾेखारींदोसांइ लाटू वांगुर छो त गिदड़ जी 100 साल वारी जिंदगी खां शींहं जी हिक ॾींहं जी जिंदगी बहितर आहे और 100 गिदड़ मिली करे बि हिन शेर खान जो शिकार नथा करे अदा जेकॾहिं न वलीदाद वारनि खे मोर ऐं शेर खान जे अचण जी ख़बर पई त जहिड़ो त ज़रूर थींदो हाणे शेर खान वलीदाद वारनि खे मुंहुं ॾेई वठंदो वीचार अदा छिक छिका वधी त नुक़सान थींदो असांजो जेको नुक़सान थियणो हो सो थी वियो वीचार इन खां वधीक छा थींदो मारींदा न मारे विझनि गफ़ार हाणे शेर खान आयो आहे ईअं वापसि न हलजांइ जेसिताईं असांजी न्याणीअ खे नथा छॾनि अदी पंहिंजी नाज़ा खे किथे था छॾनि जेकॾहिं नाज़ा खे छॾण जी ॻाल्हि बि कयनि त चवंदा त असांखे पंहिंजा 2-3 लख भरे ॾियो हा भाॼाई
नाज़ा खे तव्हां विसारे छॾियो। हुनजो हितां हलणु हाणे मुश्किल आहे। पोइ मुंहिंजो बि हितां वापसि हलणु कोन थींदो। मुंहिंजी लाश खे हितां वापसि खणी हलिजो। अला भलाई कई त हितां पंहिंजी न्याणीअ सां गॾु वापसि हलंदासीं। अदा असां मोर खे बि त मुंहुं सहायो होसीं न, पर रब आलमीन खणी भलाई कई ऐं उनखे ज़िंदा सलामत आंदई। ऐं शेर खान बि त आयो आहे न, पंहिंजा प्लान सभु पूरा करे वठंदुनि। हा, हाणे ॼण त सुखनि मोह कढियो। मालिक महिरबानी कई आहे ऐं भलाई करण वारो मोकिलियो अथसि। हाणे रुगो अल्लाह एतिरी भलाई करे त ज़ालिमनि जो बुछड़ो अंजाम पंहिंजनि अखियुनि सां ॾिसी वठो। उहे मरनि या बचनि, उन्हनि खे सज़ा मिले या न मिले, बसि असांजी न्याणीअ खे छॾनि त असां उनखे वठी ॻोठ हलूं। बुख ते या सुख ते पंहिंजे ॻोठ सही आहियूं। अल्लाह चाहे तो जल्द वापसि हलंदासीं मरियम, पर चाचा पहाड़ ऐं जबल जो सूर दिलि तां कॾहिं न लाथो। छा मूंखे पंहिंजे मखण जो ॾुख न आहे? रब जी रज़ा ते राज़ी रहणो थो पवे अदा। शेर खान, तूं ॾिसण में जवान ठाहूको थो लॻी ऐं असां जवाननि जो क़दुरु कंदा आहियूं। तूं गफ़ारनि खे वठी वञी सघीं थो, तुंहिंजे करे असां उन्हनि खे कोन था रोकियूं। गिदड़ जी 100 साल जी जिंदगी खां शींहं जी हिकु ॾींहं जी जिंदगी बहितर आ। वली दाद, हू तव्हांजा कैदी न आहिनि जो तव्हां उन्हनि खे वञण जी इजाज़त न ॾियो। इहा ॻाल्हि न कर शेर खान। हुननि असांजी इज़त मथां माण्हू खिलाया आहिनि। पोइ बि असां तुंहिंजे करे उन्हनि खे वञण जी इजाज़त ॾियूं था। शुक्र कर, न त उन्हनि जा हितां लाश वञना लाश। रुगो गफ़ार वारनि खे गॾु न वठी वेंदुसि, उन सां गॾु नाज़ा खे बि इजाज़त ॾींदो। बाक़ी रहियो उन्हनि जे मथां ज़ुल्म जो हिसाब किताब, उहो तव्हां सां अलॻि थींदो। प्लान वठण जे लाइ असां खां शुक्र कर तोखे ज़िंदा छॾनि था। इन्हनि पौरनि खे जेतिरो थी सघे जल्द गेले वठी वञ, न त न त तूं छा कंदे? मारींदे? मार मार मार, मां तुझे साम्हूं वेठो आहियां। तुझी इहा ख्वाहिश बि मौला तो जाने पूरी था क्यों? अनवर, तॾे ते हली आयलनि जी इज़त करणु सिख। जहिड़ी गफ़ार वारनि ॻाल्हि कई, ओढ़ो ई मूं तव्हांखे बददिमाग़ ॾिठो। बददिमाग़। शेर खान, पंहिंजी ज़ुबान खे लगाम दे। आहिस्ते मौला दादा, आहिस्ते। मां शेर खान तुझे इन्हनि रणनि खो डिॼण वारो न आहियां। ऐं तूं पंहिंजे तॾे जो ख्याल रख ऐं मूंखे
ऐं मूंखे बि तुंहिंजे तने जो ख्याल रखण ॾे। न त इन रड़ सां रखाया निड़ीअ ते यत। तूं मुंहिंजी निड़ीअ ते लत रखंदे। निकिर, मां चवां थो निकिर तां। बस मौला दादा बस। कावड़ के काबू में रख, मुखे ॻाल्हाइण ॾे। वली दादा, तूं सिर्फ मूंखे एतिरो ॿुधाए, ॻाल्हियुनि में पाव पलांद ॾींदे या कयूं ज़ोर आज़माई? शेर खान, जेकॾहिं तूं गफ़ार ऐं बिजार वारनि खे वठी वञी त तोखे इजाज़त आहे। बाक़ी छोकिरी न अॼु ॾींदासीं न सुभाणे, न ई वरी तोसां के ॻाल्हियूं कंदासीं। बाक़ी जेकॾहिं तोखे ज़ोर आज़माइणो आहे त थाणो खुलियल अथई, ही असांजी ओताक ऐं असांजो घर बि ॾिठल अथई। भली तूं पंहिंजो पूरो पूरो ज़ोर आज़माए ॾिस, ओसिताईं असां तोखे डर था ॾियूं। मतां तोखे इहा हसरत रहिजी वञे त मां अलाए छा छा कयां हा, पर ओचितो वली दाद वारनि हमलो करे मूंखे अधमो करे विधो। इन्हीअ करे मां तोखे हिकु हफ़्ते जी मोहलत थो ॾियां। भली तूं पंहिंजो ज़ोर आज़माए ॾिस, पर जे हिकु हफ़्ते खां पोइ तूं असांखे हिते नज़र आए न त तुंहिंजो लाश बोरीअ में बंदि करे उठ ते पलाणे कोठ रवानो कंदुसि। ॻाल्हियूं न करे, मूंखे हफ़्ते जी मोहलत ॾेई करे वली दादा तो पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे। शायदि तव्हांखे जवाननि जा हथ ई न आहिनि लॻा। वली दादा, मां तव्हां टिनी भाइरनि खे ॿुधाईंदुसि त घणे 200 आहे। 2500 बोला तो जाने हल और हल तो क्या इन तुम तुम्हारो कर तू सीने में आया इन वक्त काग में पूरो और तो जा माइट मुखे वतन दा पिटू दा। गिदड़ जी 100 साल जी जिंदगी खां शींहं जी हिक ॾींहं जी जिंदगी बहितर आहे। शेर खान, इहो वक्त ॿुधाईंदुई त गिदड़ केर आहे ऐं शींहं केर आहे। अजमा साथ लगे थो त इहो शींहं हिक ॾींहं जी जिंदगी खणी हिते आयो आहे। हिक ॾींहं जी। मूंखे बि ईअं ई थो लॻे त इहो शींहं असांजे हथां ई मरंदो। इहे अंगण मुंहिंजे रण लजा वसंदा, सदा अंगण मुंहिंजे सुण लजा वसंदा। इहे अंगण मुंहिंजे रण लजा वसंदा। ए ख़बर वञे थी थेले में कपड़ा सथींदी, काॾे वञण जो इरादो आहे छा? छो
तोखे ॿुधाइण लाज़मी आ? छो मां घर जी वॾड़ी आहियां, मूंखे न ॿुधाईंदी मूंसां सलाह सवाब न कंदी त ॿियो कंहिंसां कंदी? माई तू वॾड़ी हूंदी पंहिंजे मुड़स जी ऐं पंहिंजे पुट तारल जी। मुंहिंजो मुड़स मुंहिंजो वॾो आ, मां उन्हे खां सलाह पुछंदसि, तोखां पुछण जी मूंखे ज़रूरत न आहे। घणी घणी कंदी न त मां बि निमाणी आहियां, निमाणी न चाहींदीसां न हिते अची छिती थी आई। अरे भागन भरी तुंहिंजा भाग, कल्ह कल्ह की छोरी आहे जेका मूंखे थी पटियूं पढ़ाए। जॾहिं मां सब्र कई वेठी आहियां त वञी थी मथे ते चढ़ंदी। न मां मथे ते चढ़ी आहियां, न मां तोसां ॻाल्हायां थी। माई खुदा तरसी कर मुंहिंजे घाटे में न लॻ, न त न चए न हते। हाणे घणी सियाणी न थियो, तोसां आहियां, ॿुधाए मूंखे काॾे तयारी कई थी? मां पंहिंजे मुड़स सां गॾु वञा थी पंहिंजे पीउ ॾे, 2 ॾींहं रही मोटी ईंदसि। तुंहिंजो हा छा ते सड़े? मां आहियां मुई त तोखे हितां छॾियां थी जीअं वापसि ई न अचे। करे छा थी? हे छा आहे? हां मां चवां थी त शराफ़त सां मूंखे मुंहिंजा कपिड़ा खणी ॾे, न त मां इहो विसारे वेंदसि त तूं मुंहिंजी ससु आहीं। कुराड़ी कुकड़ न चाहींदीसां न हते। बस हाणे बस, मुंहिंजे लाइ घणी सियाणी न थी। मां चवां थी त तूं ईअं न मुड़ंदी जेसिताईं मां तुंहिंजो मथो न फाड़ींदसि। हां छा अथई? अरे छोरी छोरी हया कर शर्म करणी मां पुफी मां। अरे त मूंखे खणा थी खण, मां चवां थी खण। मार का खुदाए जी पवई अचे मुंहिंजो ढोलण अचे त ॿुधाए हसदी पई तुंहिंजा कर तूं पाण जेके मूंसां ज़ुल्म लॻाए वेठी उहो तोखे यादि ई न आहे। हाणे न छॾी थी पावर मुंहिंजा मुर्शिद कबल छा मां न साहब वो पाती आया। छा थियो मां? छा थियो? छा थी रोई? अब तो तेरे रन मूंसां आज़ाब कयो। अब बस ना को कर, मां न रहंदसि मां घर में। ओ इहो पड़े दरवेश बि तहां के पतो मां वञा थी वञी मुर्शिद जे दर ते पहुतसि। अरे मां गबल था जे दर जा वेलिया जा था वधोई दस बुहारियूं ॾींदसि। हां ढोले मां इन घर में हिकिड़ो मिंट बि कोन रहंदी से, हिकिड़ो मिंट बि न। हेॾा अम्मा पई थी रोए, हेॾा तूं पई थी घोड़ा गाड़ी। मूंखे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे ॾोह कंहिंजो आहे? ओ अब्बा मूंखे इहा उमेद न हुई त मां तोखे पढ़ाईंदसि त तूं साल जो चमचो निकिरी पवंदे। अरे साल जो नौकर भरिजी वेंदे, भाउ खे विसारे छॾींदे। हाँ तुझी मर्जी आहे त साल मथां ज़ुल्म करे ऐं तुझी कच में वेठो हुजे। माई खुदा मारे पुछंदई। हाणे माट कर, मूंसां घणो वात ॾोड़। निमाणी मां चवां थी तूं बि मूंसां वात न हणे। मां बि निमाणी आहियां, निमाणी न चाहींदीसां न हते। तूं ये कान सुधरंदी है, मां तोखे चङी तरह थी मां बि तोखे ॾिसां थी, मार तोखे छॾींदमि छा? समझे छा थी पाण खे तूं? छा थी समझे? कुराड़ी मम्मा तूं ओड़ी कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं? का ख़बर पई? न यार, इहो मूं उन्हनि खां कोन पुछियो। रबू, मां शेर खान सां मिलण चाहियां थो, पर इन ॻाल्हि जी ख़बर मोर ऐं सोट वारनि खे न पवे। ॾिस जबल, मां त कोन ॿुधाईंदोमान, पर शेर खान उन्हनि सां ॻाल्हि कई त? शेर खान एतिरो हलकड़ो नाहे रबू जो जल्दी ॻाल्हि खोलींदो। तूं सिर्फ़ उनखे एतिरो नियापो ॾे त हू मूंसां अची मिले। ठीकु आहे जबल, मां वञी राति शेर खान सां मिलां थो। तोखे कें चयो त ॿाहिरि अचां? तोखे कें चयो? अकुल कर, जेकॾहिं हिन पंहिंजे भाइरनि खे चई जहिड़ो टारियो त सुठी ॻाल्हि आहे। हली हो मूंखे मारे छॾी, पर हिन जो कमु न हुयो घर जे दर खां ॿाहिरि पियो रखिजो। हाणे हू छा सोचींदा त असां रनुनि जे साथ ते ज़िंदा आहियूं? तूं हिते वञ, मूंखे बचाए चाची, चाची खुदा जो वास्तो ते छॾे ॾे। आइंदा जेकर अहिड़ी ग़लती कई न त सीने वारी बंदूक हिकु ॾींदुसि। चाची चाची मूंखे बचाए, चाची चाची बचाए। गिदड़ जी 100 साल जी जिंदगी खां शींहं जी हिक ॾींहं जी जिंदगी बहितर आहे। चाचा, जेस ताईं झेड़ो न थींदो हिक ॿिए जा माण्हू न धकवा
तेसी ताई वली दाद वारा सिद्धे पेर ते को नहीं था। पुत्र शेर खान, एक तो असां परदेस में आहियूं, ॿियो ॿार असां सां गॾु आहे। इन ई हालत में झेड़ो असांखे वधीक नुक़सान रसाईंदो। अब्बा, तबाही जे किनारे ते त पहुची चुका आहियूं, उन खां वधीक नुक़सान कहिड़ो थींदो? झेड़े खां पोइ पुलिस असांजी औरतुनि खे घेरे हली असां सां गॾु थाणे में विहारे पोइ ठहंदासीं। ॿियो को चारो बि त कोन्हे न अब्बा। न मोर न, चाचा सही तो चए। इन जो मक़सद त असां पंहिंजी बेइज्जती विसारे वेही रहूं ऐं ज़ालिमनि खां पलांट बि न कयूं। केर तो चए त पलांत न कबा, पलांत कबो, जहिड़ो बि कबो। इन्हनि ज़ालिमनि खां गाए वॼाए पलांत कबो। मोर पलांत बि अहिड़ो कबो जो नंढे वॾे वात में आङुरियूं अची वेंदनि। पर शेर खान, तू पलांद कंदे या असांखे संभालींदे? सब खां पहिरीं तव्हांखे महफ़ूज़ हंधनि ताईं पहुचाइणो आहे, छो त झेड़े करण खां पहिरीं तव्हां लाइ पनाह ॻोल्हणु ज़रूरी आहे। ॿुधो आहे त तोखे छॾाइण लाइ तुंहिंजा माइट हिते पहुची विया आहिनि, पर तूं ख़ुशि न थी। वली तोखे इहे छॾण वारो नाहे। हाणे हिन घर मां तुंहिंजो लाश ई रवानो थींदो। बाक़ी जेरे त हिन घर मां तूं पेर बि ॿाहिरि पाए नथी सघी। जेकॾहिं मुंहिंजी हयाती हूंदी न त तव्हां मुंहिंजे वार खे बि तव न ॾेई सघंदव। तुंहिंजी हयाती हाणे मुंहिंजे रहम ऐं करम ते आहे, सम्झी? तूं खुदा नाही ऐं नई कुफर बक। बस हाणे बस, वधीक दाना न थी। ये वात न खोल वात त रखी निड़ी ते न पूरो न कई ते। तोखे जेतिरो बि ज़ुल्म करणो आहे न करे वठ, पर यादि रखजांइ तोखे हिक न हिक ॾींहुं इन जो हिसाब त ज़रूर ॾियणो पवंदो। हाँ, हिसाब किताब बनी आई है। हल अंदर। अदा केड़िन सोचन तो के घेरे विधो आहे? छा उन शेर खां तो खौफज़दा नहीं? मौला दादा, नहीं मां शेर खां खौफज़दा आहियां, न वरी उहो कुझु मुंहिंजो बिगाड़े सघे थो। मां कुझु ॿियो पियो सोचां। अदा ॿियो छा पियो सोचे? इहो ई त सुभाणे जेकॾहिं शेर वकील करे कोर्ट में केस कयो त असां चोरीअ खे कंहिं आधार ते विहारी वेठा। नोट भरिया आहिनि, नोट। छोरीअ खे मुफ़्त में नाहे विहारियो। अड़े कोर्ट नोटनि खे कोन ॾिसंदी, उहा रिश्तनि खे ॾिसंदी। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे दा त पोइ छोरी खे बंदूक खणी अॼु राति कयूंसि था पूरो। न मौला दादा, हाणे इहा बुज़दिली चइबी। सभु माण्हू इहो ई सम्झंदा त असां शेर जे खौफ़ खां छोरीअ खे मारे किसो ई ख़तम करे छॾियो। पोइ उनजो ॿियो कहिड़ो इलाज आहे? उनजो इहो ई इलाज आहे त मां तव्हां ॿिन्ही मां कंहिं हिक जो निकाह छोरीअ सां विझी छॾियां। न दा, इन ख़्वारीअ जे काने खे पंहिंजी ॻिचीअ में न विझंदुसि। बाक़ी चई त बंदूक हणी अचांसि। अदा मुंहिंजो बि इहो ई जवाबु अथई। हिकु त हू कोर्ट वेंदा कोन, जेकॾहिं विया न त पोइ इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। बाक़ी वक़्त खां अॻु में सोचे पाण सां गॾु छो तो असांजे मथे जो बि सूर वधाई अदा। एतिरा ठाऊका न आहिनि जो 100 कोह खां अची असांजे ई शहर में असांजे ई हथनि मां छोरीअ खे सही सलामत हितां वापसि वठी वेंदा। जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि थी न त पोइ कारतूस ई हिकिड़ो ख़र्च कंदासीं। मारण खां सवाइ तव्हांखे त का ॻाल्हि ई सम्झ में नथी अचे। मौला थो ॼाणे अदा,
ओए कड़ी तू ही छोरीअ सां निकाह कर कें झलेवा तोखे अदा जेकर इहो कदम खणे न त वॾी भाॼाई घर मां ई कढी छॾेसि। अदा शेर खान जी कयां मोर तव्हां सां ॿाहिरि रबो मिलण थो चाहे। रब्बू सजणनि मां आहे या दुश्मननि मां? बेचारा साफ़ दिल मिसकीन आहे, हिननि मां नुक़सान जो न सोचां। जेकॾहिं चङाई न करे सघिया त दोखो कोन ॾींदा। वरी बि शेर खान पुट थोरो ख़्यालु रखिजांइ, हितां जे माण्हुनि जी ख़बर नथी पवे। साफ़ दिल माण्हू सवन में भी पधरो हूंदो आहे। उन जे बारे में ग़लत सोच पंहिंजो पाण खे धोखो ॾे थी। मां मिली अचां थो, अलाह ख़ैर कंदो। अदा रबू जो शेर खान में कहिड़ो कमु हूंदो? इहे वीचारा वलीदाद जे ज़ुल्मनि जा पीड़ियल आहिनि। थी सघे थो शेर खान का कम जी सलाह ॾियनि। अस्सलाम वालेकुम जवान। वालेकुम सलाम शेर खान। जी चवां बेके शेर खान तव्हां सां 2 मिंट अकेला में ॻाल्हाइणो आहे। मोर तूं दिल में न कजांइ। ही भी पंहिंजो आहे। हा शेर खान हे भी पंहिंजो आहे, पर ॻाल्हि इन जे वज़न खां चढ़ियल आहे। का बि ॻाल्हि न आहे रबू, मां वञा थो, तव्हां पाण में ॻाल्हाए वठो। जी चवां भाउ खे ॻाल्हि कयो। शेर खान तव्हांजो दोस्त जबल ज़िंदा आहे। छा मुझो दोस्त जबल जिंदा है? हाँ जिंदा है ऐं तव्हां सां मिलण थो चाहे, सो बि अकेला ई में। मूंखे मना कई अथसि त इन ॻाल्हि जी ख़बर तव्हां खां सवाइ ॿिए कंहिंखे बि न पवे। इहा ॻाल्हि ईअं सम्झ दिल में दफ़न थी वई। जैसी ताईं मां पंहिंजे दोस्त सां नथो मिली वठां। पोइ सुभाणे वक़्तु कढी वठो, तव्हांखे हुन सां मिलाए अचां। हींअर ई हलूं, सुभाणे छो? हींअर न शेर खान, ख़बर न आहे हिन वक़्तु किथे हूंदो। सुभाणे सुबुह जो तव्हां ॻोठ खां रोड वारे रस्ते ते बीहजो, मां तव्हांखे उतां खणणु ईंदुसि। जवान हितां छो न? शेर खान तव्हां बि ज़माने जा माण्हू आहियो। मां नथो चाहियां त असांजी विच जी ख़बर वलीदाद वारनि ताईं पहुचे। ठीक है मां समझी वियुसि। मां तोखे उते ई मिलंदुसि। शेर खान पंहिंजो ख़्यालु रखिजो। धोखो ॾियणु वलीदाद वारनि जी फितरत में शामिल आहे। इहे लक लताड़े चुका आहियूं। तू बेफिक्र थी, वलीदाद वारा हाणे असांजो कुछ भी बिगाड़े नथा सघनि। ओ हर हर करे थी अख जा विचारा, ओ जागी पवले था जज्बा सारा।
भूले थी पैदा मुश्किल करे वो दिल भई फुरेड़े अल्लाह दिल भई फुरेड़े अल्लाह। मोला दादे अदा मोला दाद शहर वियो आहे। शहर वियो आहे? छो वियो आहे? कहिड़ो कम हुअसि? इएं चक्कर ते निकिरी वियो आहे दा। जॾहिं ख़बर बि अथव त रेस सां दुश्मनी थी हले, जानूअ खे हाणे पादरनि सां सुॼाए विधो अथव, हाणे वरी तव्हां लापरवाही करणु शुरू कई आहे। मूंखे इहो ॿुधाए त तो हुनखे अकेलो शहर छॾियो छो? अदा जेकर मां बि हुन सां निकिरी वञा त पोइ माल जी केर करे हा? माल घड़ी खन बुख मरिया त खेर हो। हाणे जेकॾहिं मोला दाद खे धकणी आहे त वरी पलांद केर वठंदो? हिकिड़ो त माण्हुनि सां दुश्मनी विहायो, ॿियो वरी अखियूं पूरे वतो घुमंदा। तूं अजायो खौफ तो करीं। अदेरे जे माण्हुनि में एतिरो दम न आहे जो असांजे मथां हथ खणनि। हा साईं, हिते सभु भाड़िया आहिनि ऐं सभिनी खां ॾाढा असीं आहियूं। अरे हर को पनीर फकियूं थो वते, कंहिंखे बि कमज़ोर समझण जी ग़लती न कयो। अम्मा हथ तो ॿधाए, ॿुध पेर किथे अथई? छो इहा चौपल भी लाहे तो इन्हे के पाराईंदे छा? न चौपल कोन पाराईंदोमांसि, तुंहिंजे पेरनि ते हथ रखी तोखे अर्ज़ु कंदुसि त मुंहिंजी ज़ाल जी पचर छॾ। मां चवां थी त हथ पेरनि ते रखे या नक रगड़े, पर जे हिन छोरीअ दर खां ॿाहिरि पेर कढियो आहे त मां न छॾींदीसांसि। ॿुध हिकिड़ी ॻाल्हि, घिटीअ में बीहे, हाँ विच चौंक ते बीहे, शहर में घुमे, तू चो छा वञे मुड़ुस मां आयांसि, ज़ाल मुंहिंजी आहे, जॾहिं मां नथो कावड़िजा तूं छो थी कावड़िजी छो? हाणे ॿुधी थो न ख़बर छा थो चए छोरो? सही तो चए भागन भरी। असां फ़कीराना ॿार नाज़न नखरनि सां रहण वारा, असांजी गैरत छा आहे? गैरत सां असांजो कहिड़ो कमु? तूं अजायो शक करे सभिनी खे आज़ार में विझी छॾियो। बाबा तंहिं करे चवंदो आहियां त गैरत कंदे। बस चोरा बस, हिकिड़ो लफ़्ज़ बि वधीक ॻाल्हायो अथई त निड़ीअ ते न रखी पूरो कंदीसांइ। शिकिल त ॾिसेसि। अम्मा तूं सभिनी जो सुख बर्बाद कयो वेठी आहीं। मूंखे लॻे थो तुंहिंजी कंहिं न कंहिं सां लिछ लॻे थी। मां अॼु सभिनी खे ॿुधाए थी छॾियां, जे अॼु खां पोइ मूंखे पुफी कुझु चयो न, मां घर छॾे हली वेंदीमांव। न तूं घर छो छॾींदी आहे? तोखे घर मां केरु कढंदो? अम्मा खे घर छॾाईंदासीं, पेर ड्राहींदी। हा वॾो आयो आहे मूंखे घर मां कढण वारो। बस हाणे बस, छॾियो इन किरोध खे। अब्बा त पोइ सम्झा पंहिंजी न कुराड़ी कुंवार खे मुंहिंजी ज़ाल सां वेर न विझे, पोइ झेड़ो त झेड़ो सही, मां पंहिंजे ज़ाल जी बेइज्जती बर्दाश्त कोन कंदुसि। हा 5 रुपया घटि, पर कम खे पट, जल्दी कर, बस तूं बि पट। हा बाक़ी ज़ाल जे करे मां जी बेइज्जती कंदे। अड़ी भागने भरी तुंहिंजा भाग। न ॾोह अदा जो आहे न भाॼाई जो आहे, सॼो ॾोह तुंहिंजो आहे, सॼो ॾोह तुंहिंजो ग़रीब जी ॿार। ये सभु तुंहिंजे ख़िलाफ़ आहिनि। तुंहिंजी चङाई इन्हे में आहे त तूं ख़ामोश रहो, ईअं न थिए जो तोखे घर मां ई कढी छॾनि। जे हिननि मूंखे घर मां कढियो न त तुंहिंजा गोॾा भञी रोड ते पिनाईंदीसांइ।
जान न हाजिर है पर हाजिर है मत अब तू कमदार गोची न नाचो अरे दीदी मैं तो हल करे